सिफारिश आहे उहो खेती वारो जेको सीरियल आहे बाबू उहो आहे पर असां शायदि थोरे माण्हुनि खे ख़बर आहे त अमानत पहिरीं खां कुझु साल अॻु में पिटी करे कमु कंदा आहिनि ऐं वरी बि बावजूद प्रॉब्लम इहो थिए थो त माण्हुनि जी रिकग्निशन करणु ॿिए हंध खां थिए थी ऐं अमानत जी हिकिड़ो तार थी वियो वञे त भई अमानत किथे हूंदी आहे ऐं उहो न हो अॼु ज़माने सां कचहरी थी पई त न हिकिड़ो जुमिलो जहां या कचहरी थी पए या असांखे ख़बर आहे पर गर्मियूं ज़िक्र चए पई त हू चए पियो त हुनजो जेको दर्दनाक किस्सो आहे उनजो ॿियो किरदार जी मुलाक़ात हुनजी पीटी थी पर अमानत खे हीअं सही आहे त अमानत खे तार केतिरो मिलियो पर अमानत बुनियादी तौर ते अॻु में कमु कंदड़ आर्टिस्ट हुयो ख़ुदि अमानत जो हिकिड़ो तारीफ़ इहो हुनखे आर्टिस्ट चवणु हुनजे तारीफ़ खे नंढो करणु असां माना केतिरनि माण्हुनि खे ख़बर आहे त अमानत शुरू जी सूरत जो न रुॻो सरगर्म कारकुन रहियो आहे पर नओं भेरो अॻिली संगत जूं सालनि ताईं जॉइंट सेक्रेटरी रहियो आहे ऐं रुॻो इहो बि न आहे त हुनजी संगत जो कारकुन रहियो आहे सिंध में रहंदड़ हुयो सिंध जूं हालतूं सिंध जा माण्हू सिंध जा करंट्स हुन खां गॾु हलंदा रहिया आहिनि उनजे करे हू जेका सिहतमंद शागिर्द सियासत आहे उनजो हिसो रहियो जेकॾहिं दोस्तनि ॻाल्हि कई आहे ॻाल्हि उन दर्द उन अहसास खे सम्झण जी आहे ऐं उनजो कदुरु ज़रूरु थियणु घुरिजे इहा ॻाल्हि सुठी आहे बिना उन ॻाल्हि खे कई परिस्थितीअ जी अहम जी न अॼु मौजूदु आहे अमानत अॼु हादसे जो शिकार थियो आहे 8 महीना 9 महीना कुझु ॾींहं घटि थिया आहिनि अमानत ते सोचियो आहे ऐं इहा ॻाल्हि बि ग़लति आहे सोने किताबत में असीं जॾहिं ॻाल्हायूं था त असीं हक़ीक़तुनि खे ॾिसो बि नथा इहो न आहे त अमानत बि ज़िंदगी ते बिल्कुलु ॻाल्हाइण थियो इहो ग़लति अमानत खे पाण बि मौजूदु हूंदो आहे मूंखे यादि आहे अमानत जे हिन सॼे केस ते जेको नशन आहे उन ते हिकिड़ी सीरियस डॉक्यूमेंट्री ठही ऐं इहा डॉक्यूमेंट्री सिंध में न पाकिस्तान जे एशियाई में हिकिड़ो ड्राफ्ट डॉक्यूमेंट्री फेस्टिवल थियो हुयो उनमें इन डॉक्यूमेंट्री मूंखे सभु ॻाल्हि कंदे बि थोरी हेजिटेशन थिए थी छाकाणि न ठाही उन डॉक्यूमेंट्री एवॉर्ड थियो ऐं हुनमें जिते अमानत जी पर्सनल लाइफ और जेके मामला आहिनि इहे हुआ उते साइकोलॉजिस्ट खां वठी साइकोलॉजिस्ट ताईं उहे कंसर्न थियल हुआ हिकिड़ो इंसान जेको कंहिंजे अखियुनि खे जवानी जे दौरान नष्ट थी वञे थो उन खां सभु कुझु फिदा करण लाइ तयारु थी वञे थो उहो ओचितो छा थिए थो जो हुनखे जलाइण सारण ते ॿिए करे थी थो हिन खोड़ रुख हुआ अमानत सां हिन शयूं बिना थी ॻाल्हाईंदा आहियूं या ॻाल्हायूं था त हेजिटेशन न कंदा उन करे माण्हू दोस्तनि खे बि ॻाल्हि त हिकिड़ो ज़बरदस्त जुमिलो हो अमानत जो अमानत में ॻाल्हि पुछी ईंदी आहे त हेतिरो थी वञण खां पोइ कि मोहब्बत में लिखा रहियो आहे पुछण वारा त असीं माण्हुनि खे पुछण कमु कईंदा ॾिसंदा न आहियूं त असांजे वात मां लफ़्ज़ तो वरी ॿोली थी निकितो राकेश थी निकितो मिस्टर थी निकितो या कीअं मूंखां पुछियो वियो त इहो हेतिरो थी वञण खां पोइ बि तव्हांजे वापस में लिखा आहे हिकिड़ो अनएक्सपेक्टेड जवाबु हुयो जेको अमानत आमतौर ते ॾिए थो उन
समझा तो मुझे इंतखाब असांजे सोसाइटी में अदाकारनि बाबति घणेई रिसर्च कई उन्हनि खे घणे माण्हुनि लकीर में फकीर सम्झो वञे थो चलो थी उहो पढ़ंदो ॿिया अहिड़ा आहिनि जेके पंहिंजूं लिखियल लाइन्स पढ़नि था ऐं उन कथा कंदे कंदे एतिरो घणो पढ़नि था जेतिरो असां जहिड़ा त हूअं नथा पढ़नि पर घणो पढ़ण जी दावा कंदड़नि खां घणो पढ़ी वेंदा आहिनि ॿियनि लाइ लिखियल ड्रामा पढ़ी पढ़ी अमां सां तव्हांखे तव्हां खोड़ माण्हुनि खे चई थी हूंदी ऐं तव्हां ज़रूरु हुन सां ॻाल्हाईंदा हूंदो हुन सां ॻाल्हाईंदो तव्हांजो लफ़्ज़ कीअं आहे ख़ामख़ाली त लफ़्ज़ न लिखणु लॻंदो आहे तो लफ़्ज़ विकिरण खां अॻु में कंसीडर थिए थो सोची वठो पोइ लफ़्ज़ ॻाल्हाइजो अमां त हीअ सिचुएशन जेकी आहे इन में बि हींअर हज़ार ॻाल्हि जेकी निकिती पियो त सिर्फ़ु सिटी वारो माहौल न आहे सिर्फ़ु सिटी वारो माहौल बिल्कुलु आहे ऐं उन में कुझु शयूं ॾिसनि थियूं जिनखे मुंहिंजो ख़्याल आहे तमामु ॿाहिरि ॻाल्हायूं त उहे बहितर थींदी अमानत सां सभ खां वॾी रोको त हिन में रिश्तनि कयो आहे रिश्तो जेको प्यार जो रिश्तो जेको पाण थींदो ऐं अमानत इहा ॻाल्हि निकिरंदी हिकिड़ो नमेला बि लिकाए नथो त हुन सां रत बि रिश्तनि बि थींदा छो इहो मिसट्रस्ट हिकिड़ो वॾो डिसेप्शन असांजे न ख़ूबसूरत फनकार में थियो तॾहिं वरी हुन माण्हूअ वटि हुन सॼे सदमे शौक़ कई हिन मामले खे सम्झण जे लाइ हौसलो बि आहे ऐं हिनखे उहो कंसीव करे थो मां इहो सम्झी कंसीव नथो करे उहो वाकियो इंसीडेंट हादसो साम्हूं सम्झी नथो करे हली पंहिंजे पुछिस त भला ज़िंदगी जो तल्फ़ वाकियो छो कोन्हे मुझे जीवन चवंदी आहे उहो कोन्हे ठीकु आहे सारे सां पर उन खां पोइ जेकी मोहबत मिली उहा त तलखीअ जे मोहबत कुझु बि न हुई ज़िंदगीअ में विसार हूंदो आहे इहा ठीकु आहे हिते जे रिश्तनि में शायदि न निभायो ऐं पाण ॿुधायो त जंहिं लाइ डॉक्टर ॿुधायो त अस्पताल में रहंदो हिन अस्पताल में रहंदो त हेतिरा लख ख़र्चु थींदो ऐं घर में रहंदो त हेतिरा पैसा ख़र्चु थींदा हेतिरा रुपया हेतिरा हज़ार हेतिरा लख ख़र्चु थींदा उहे घटि कहिड़नि सबबनि जे करे फ़ैसिलो थियो त हिनखे घर फ़ैसिलो कयो त घर में न अचे ऐं जो घर मां रोज़ानो डॉक्टर ॾे वञे थो उते फोन ते वेंदा मां किथे आहे डॉक्टर वटि आया इलाज कराइण लाइ घर वियुसि घर छो बिना ज़रूरी इलाज न थी डॉक्टर में फोन डॉक्टर जो फोन अचे थी मुंहिंजो ख़्याल आहे तमामु किथे मालूम न आहे ऐं कॾहिं मूंखे त मालूम न आहे त उन खां पोइ किसो ई ख़बर आहे त लखनि खां इहा मूंखे ख़बर आहे त किसो लखनि ई कनि था जीअं अगरि ॻाल्हि केस न खतम महीना जेकॾहिं असांजी सोसाइटी खे कुझु करिणो हुयो त असीं करे सघियासीं त करे वठूं हा तॾहिं उते कुझु दोस्त आहिनि शायदि शराब पुराणी साल जो हुया त कुझु दोस्तनि उन लॻभॻि साॻे अंदाज़ में ॻाल्हाइणु शुरू कयो जेको हींअर ॻाल्हाए थो पियो त उते ई अमानत वारनि नंढनि दोस्तनि चयो त इन जी ज़रूरत न आहे छाकाणि त